वस में नाहे महबूब साईं, न त सॼी दुनिया जे अॻियां ही मंठार तुझे मथां कुर्बान थिया। मन तू मुर्की पवी आ, रोज़ तुझो रुठल रवियो मंठार खे मारे थो महबूब साईं। कुछ त ख्याल कर। राणी खां रब जी तरफ़ां ख़ुशियूं रुठल आहिनि त मां छा कयां? मंठार तूं इन वीचार में न रह त राणी तोखां रुठल आहे। पर तल जड़ा पार भी कोन आहिनि पीरीअ जा, त पोइ दिल खे कीअं समझायां त राणी मूंसां रुठल न पर तल आहे। चाचा जी ख़बर ॾे, ॾाढो ॾुखार हूंदो क़ैद में। दिल में हूंदसि पर ज़ुबान ते न। चाचा सी मानी भी कोन पियो खाए, मां मिंचू करे मनायमि। दिल रत रोई न मुंहिंजी चाचा जी मंठार, भाउ जे हथां क़ैद थी वियो आहे। इहो सुर घटि न हूंदो चाचा शाहनवाज़ खे, पर छा कजे, असां भी बेवस आहियूं। चाचा चवे पंहिंजे नसीब खे। आहे त नसीबनि जी खोट, जो इंसान जो मुल बि खोटे सिके जेतिरो करे छॾियो अथई। नसीब जी ॻाल्हि आहे, जो मुफ़्त में भी कोन था विकमूं। मंठार तूं पंहिंजो पाण खे महर छो थो ॾे? तुंहिंजो मुल त मूं वटि मोतनि खां भी महांगो आहे। पर छा कजे, वस न आहे मुंहिंजो। वरेल ख़ान तुझे रिश्ते जे लाइ आयो महबूब साईं, सरदार इनकार कयो। जेकर सरदार से राज़ी थी पवे त तुझो छा फ़ैसिलो? तो कुछ सोचियो आहे? राणी राज़ी आहे जे बालाज खान राज़ी थी पए। हाँ राणी, तू राज़ी आई न जे सिकंदर सां तुझो संग थी पए? ख़बर न आहे त मुंहिंजी दिलि हा चवंदी या न। अम्मा, वक़्त खां पहिरियां दिलि जी कहिड़ी ॻाल्हि कयां? हाँ धीअ, तू सही थी चए। पहिरियां तुझो पीउ राज़ी थी पए, हुनजो राज़ी थियण भी मुश्किल आहे। अम्मा, मंठार खे चओ त चाचा शाहनवाज़ जो ख्याल करे। मंठार शाहनवाज़ खान नाहक कैद थियो आहे, उनखे पंहिंजे सरदार खां आज़ाद कराइसि। समझाए बालाज खान खे त रत जे रिश्तनि जो वेरी न थिए। नौकर आहियां अवां जे दर जो अमां वॾी, ग़ुलाम हकीम जे अॻियां कीअं ॻाल्हाईंदो? बाक़ी अवां जे हुकुम जी तामीर थींदी। शाहनवाज़ खान जो ख्याल ज़रूर रखो अमां वॾी। मंठार सही पियो चए, तुंहिंजो पीउ हिन जी ॻाल्हि कोन मञींदो ऐं हिन वीचारे जो वस कोन पियो हले। हाँ मां, हिन दर ते हर को बेवस आहे, कंहिंजे वस में न आहे जो केरु कंहिंखे कूड़ो चवे या केरु कंहिंखे सचो चवे।